असां वीसी साहिबा खे हीअ उहा ई वीसी साहिबा आहे जंहिं कुझु टाइम पहिरीं चैनल्स ते न्यूज़ पेपर्स में इहो बयानु ॾिनो त उतां जूं जेकियूं शागिर्दाणियूं आहिनि उन्हनि जी साख जेको आहे सही न आहे, उन्हनि जो कैरेक्टर सही न आहे। उहा वीसी साहिबा जा इहे लफ़्ज़ आहिनि टीवी चैनल ते, त उन्हनि जी शागिर्दनि लाइ उहा इहा थी चए, हिकु पाण औरत आहे पर न्याणियुनि लाइ इहा थी चए त उन्हनि जो कैरेक्टर सही न आहे। वीसी साहिबा जा ख़ुदि इहे लफ़्ज़ आहिनि। सोचो वञे त उन सोसाइटी में हू डॉक्टर्स आहिनि फ्यूचर जूं, उन्हनि जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया वञनि त हू कैरेक्टरलेस आहिनि, उन सां केरु शादी कंदो या उन्हनि जे बारे में माण्हू छा सोचींदा जंहिंजी वीसी साहिबा उन्हनि लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु करे वञे। त मां सम्झां थी त इहा उन खां अलावा अञा उहो हफ़्तो ई मस थियो हो त वरी उन्हनि जो ॿियो हिकु स्टेटमेंट आयो। मुलाज़िमनि जॾहिं प्रोटेस्ट कयो, उन उतां जी जॾहिं मुलाज़िमनि प्रोटेस्ट कयो त वीसी साहिबा चैनल ते चए थी, उहा KTN ते चए थी त असां ॿुधाईंदा हलो त उहो KTN चैनल हो, उन्हनि जो इंटरव्यू हो, उन में उहा चए थी त इन्हनि मुलाज़िमनि खे शर्म अचणु खपे जंहिं पंहिंजूं औरतियूं रोडनि ते आंदियूं आहिनि सिर्फ़ु 10,000 जे करे। शायदि उन वीसी साहिबा खे इहा ख़बर नाहे त तव्हांजो मेकअप ज़रूरु 50,000 खां मथे हूंदो, पर जेका उहे 10,000 आहिनि उहे मज़दूर आहिनि। उहे मुलाज़िमनि लाइ 10,000 वॾी क़ीमत आहे। पूरो महीनो हू महिनत कनि था, पंहिंजे बच्चनि खे पालण लाइ हू ॾींहुं राति महिनत कनि था, यूनिवर्सिटी में ॾींहुं राति तव्हांजूं ख़िदमतूं कनि था, असां शागिर्दनि जूं ख़िदमतूं कनि था, उन्हनि जा वॉशरूम साफ़ु कनि था, उन्हनि जे लाइ सिक्योरिटी जेको आहे उन्हनि खे सिक्योरिटी था ॾियनि, उन्हनि लाइ ॿी केतिरा ई लॉन्ड्री खां वठी हर हिकु महिनत हू असां लाइ कनि था। ऐं तव्हां उन्हनि लाइ इहे लफ़्ज़ इहे अल्फाज़ तव्हांजा इस्तेमालु, उन्हनि खे शर्म अचणु खपे, उन्हनि खे शर्म अचणु खपे। अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे त उन पंहिंजूं औरतूं 10,000 जे करे कढियूं आहिनि। शायदि तव्हांखे ख़बर नाहे त उन्हनि लाइ 10,000 ज़िंदगी मौत जो सुवालु आहे। तॾहिं हू रोडनि ते पंहिंजूं न्याणियूं हुननि कढी करे रोडनि ते बीठा आहिनि, ततीअ में हिन गर्मीअ में हू पंहिंजूं औरतूं पंहिंजा बच्चा ॿाहिरि रोडनि ते कढी आया, पर तव्हां उन्हनि खे तोहमतूं हणी, उन्हनि खे गारियूं ॾिनियूं, उन्हनि जी तज़लील कई। मां चवां थी तव्हांखे शर्म अचणु खपे ऐं तव्हांखे सोचणु खपे। वरी